अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। सभिनी दोस्तनि खे पंहिंजे चैनल ते भलीकार अला कंदोसि, तव्हां सभु दोस्त ख़ुशि ऐं ख़ैर सां हूंदो। अॼु असां वटि सुवालु आहे अणपुर वारे वंड में। हिनखे सॉल्व कंदासीं। दर्जो आहे असां वटि 1/5 डिवाइडेड बाय 5/6 डिवाइडेड बाय 3/2 इक्वल्स टू वाट। हाणे हिन क्वेश्चन खे सॉल्व कंदासीं। सब खां पहिरीं 1/5 के एज़ इट इज़ रखंदासीं। 1/5 उन खां बाद में डिवाइड के मल्टीप्लाई में चेंज कंदासीं। उन खां बाद में ही जेका फ्रैक्शन तव्हांखे नज़र अची रही आहे, इनखे असां जेको आहे रेसिप्रोकल कंदासीं। 6 मथे वेंदा ऐं 5 हेठि ईंदा। उन खां बाद में हिते वरी असां जेको आहे डिवाइड के मल्टीप्लाई में चेंज कंदासीं। ही जेका फ्रैक्शन आहे उहा बि चेंज कंदासीं, यानी रेसिप्रोकल कंदासीं। 2 मथे वेंदा ऐं जेको आहे 3 हेठि ईंदा। हाणे असां हिते सिंप्लीफाई कंदासीं। 3 जो खोड़ो 3 ते हिकु दफ़ो ऐं 6 ते 2 दफ़ा। उन खां बाद में 2 खे मल्टीप्लाई कंदासीं। 2 सां जवाबु ईंदो 4। हेॾा डिनोमीटर में असां 5 खे 5 सां जेको आहे मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु ईंदो 5। हिन जो आंसर आहे। ऐं हिनखे असां डेसिमल में बि हिन जो आंसर लिखी था सघूं। असां हाणे डेसिमल में हिन जो अगरि जवाबु लिखणु चाहियूं त हिन जो जेको फाइनली आंसर थींदो 0.16। चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो। अल्लाह हाफ़िज़।